सत्संगमा 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 साधु संगत मेरी आए साधु संगत मेरी आए प्रीतम पार पहुँचाए लगाए प्रीतम पार पहुँचाए लगाए सत्संगमा 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 तीर्थवर मेरा दूर बेगर सत्संगमा 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 साधु संगत संत जी के बीड़ी हलाने वाला संत बीड़ी हलाने वाला संत ये बहुत सागर ये बीड़ी दिए सागर मर दिया सागर में वो पार करने वाला है तो वहाँ तो बीड़ी हलाई बात क्या होने का मोहन वो जिनको बीड़ी में रोज कम पड़ो बीड़ी की गिनी माल हवा बचे धोखो बचे लुड़ी भी सकी थी दफ्तर है ना दफ्तर उन्हें ना कोई डप क्या करना लगे तरण से कुछ होगा साधु में होगा हाँ तरण में सीखी हुआ डप को नहीं लगे बेट पूरी भी खबर आया बेटी मनी आज जा बंदी बेटी टूटी गई ना कुछ भी बनाने डप को नहीं बेटी को बस करी जाऊँ पर बेटी में चढ़ा आए हैं देखो खिला में लाए हूँ अंतर ही आया ना साधु संगत में सब लोग खेला खड़ी आया हमारा लेकिन हमारे पैदा छगड़ी आया हमारा ये तो खड़ी पैदा खड़ी आया हमारा माँ खड़ी आया और साधु संगत में सबको ईगो आना जिनको खेला खड़ी रही है बोले बेटी टूटी बई में थेला प्यार है ऐ गिरी लोग ना बई थेला छजा दे वो छाती हो से तरिया ना बिना ना थना तो थेला हो वो छड़ी को है छड़ी को ना तब वो की है पार बिना ना थन में साध संगत तो चाहिए तो वो माया कर खड़ी गाय को ना बिल्कुल वो माया छड़ी आई हुई है हवाई को मोह माया पर थेला तब खड़ी हुई है बहु ब्याह ऐ जिस मुझ को भी माया न छड़ना नहीं भगवान प्राप्ति थी तो भी बड़े दिन में बेड़ी मोह करो मोह इधर करो राजा को मंदिर दो पुलिस वाला गया अपने आगमन डीएसपी एसपी इंस्पेक्टर का बजाने आपकी सारा ऑटो रास्ते से राजा ही होता है राजा बोलते संत फकीर जंगल मानिको जिसल रस्तो चल राजा बोलते जी राजा बोलते मुझे राजा जाकर की मानो नहीं उन्हें का टांगा कर फोड़ थे तो राजा बोलते जी सारे बोला है चाहिए फकीर चाहूं से पास है तो पास ही ना छोड़े चाहिए नहीं पीड़ी फकीर भाई राजा की छाती थी गिरायो तो जंगल हमारा गिरायो क्या है जंगल में इनके केड़ी खबीर राजा छाती नो आए जिसको मैं कर लूँ वठी चीज ओने राजा की जन्म मगर फकीर भी गलत भयो
फकीर खे माल गॾु कई राजा सां गॾु खाए, राजा सां गॾु घुमे, राजा सां गॾु हले, से राजा जो माण्हू केतिरो मान था कनि, राजा खे कीअं था रखनि, राजा खे कीअं रखनि था। उन 5-7 महीना 8 महीना निकालिस यही ने आप सब खबर पड़ी है राजा जी की सेवा करनी है, राजा जी के की हलो है जिस आने ने जंगल में चले जो वापस कितने चले जो जंगल वापस जंगल में चले जो जंगल में चले आए बीच चैन पानी पीने का बोले तो हान ने उड़ा बचन वो तो फकीर का मस्त हो तो जंगल वासी हो तो किधर वासी हो जंगल ये राजा मुझे परीक्षा पे उठाना है, राजा मुझे परीक्षा पे उठाना चाहिए। जे माने दे बैठो पीठो उते दाली निकली ऐं दाली खे पकड़े झोकण लॻी जो जो सां राजा चई बच भई हाल अहवाल कयूं चेस तो साईं दाली तो मुझे छॾे कोन पई, ये दाली तो मुझे छॾे कोन पई। राजा चेस तो दाली तो पकड़ियो आहे, दाली खे पकड़ियो आहे, तो पकड़ियो आहे, दाली खे तो पकड़ियो आहे, तोखे दाली कोन पकड़े पई आहे, तू पकड़े करे उनखे विझूंगी हाणे माया खे पकड़ींदा पाण पोइ चवंदा आहियूं छॾी कोन गिरस्त असांखे छॾे कोन थो, गिरस्त खे पकड़ियो कीअं आहे असां ई पकड़ियो, ही मूंखे पोटो छॾे कोन थो, ही मुंहिंजो भाउ, ही मुंहिंजी भेण, ही मुंहिंजो पुटु नथो छॾे, मुंहिंजो ॾुटो नथो छॾे, मुंहिंजो नाठी नथो छॾे, के माण्हू अलाए छा चवंदा पकड़ींदा पाण आहियूं और छा चवंदा आहियूं ही छॾे कोन थो, ही मूंखे छॾे कोन थो, मूंखे जीव जिन जीव हूंदो आहे उहो पकड़ींदो आहे, निर्जीव कोन पकड़ींदो चएसि थो भाई तू जीव आहीं ऐं ही निर्जीव आहे तो हिन न पकड़ियो तो हिनखे कोन पकड़ियो पकड़े करे पोइ तूं चईंदो कोई छॾे कोन पहिरीं पकड़ण वारो पाण ॾींदो पोटे खे गॾु खणी घुमाईंदासीं पोटे खे थोरे चाढ़े घुमाईंदासीं उन माण्हू जी महिनत जी छुटी माण्हू 5 साल वॾो पाले कयोसि फिर से हिकिड़ो चकर गाॾी ते घुमायोसि कुरे ते चाढ़े घुमायोसि छा थो पापा खे गाॾी ते घुमाए टाटा घुमाए पुछंदे पोइ कंहिंजो ई मम्मी जो ई पापा जो पोइ छा थो पापा जो माण्हू भेण कची गाॾी तो एतिरी सेवा कई कच्ची गाॾी मां सेवा कई पी हिकिड़ो ॾींहुं घुमाए हिकिड़ो चकर मोटर साइकिल हणी उन जो थी वियो सॼो मां जी कमाई सॼी पई लही पई मां जी महिनत वरी पाणी में ऐं वरी कोई छोकिरो ने शादी करे आयो न 20 साल में माउ पीउ पालींदा हुआ पोइ जे घर वारी हिकिड़ी राति में पाड़े छॾे त पोइ पंहिंजी घरवारी पोइ केरु थी वियो घरवारी माउ पीउ एतिरी कमाई कई महिनत कई सभु छुटी पोइ केॾो थी वियो घरवारी जेको चए सच उहो आहे जेको चए तो सच बि उहो ई आहे ॿिया सभु कूड़ा ॿिया सभु पूरा सो उनखे पाण पकड़े था पंहिंजो करे था छा करे था ऐं जंहिंखे पंहिंजो कयोसि उन जा दुख दर्द सुम्ह पियो ॿार जंहिंखे पंहिंजो कमु दुख दर्द कहिड़ो हुजे पंहिंजो हुजे छा हुजे जे मुंहिंजो पुटु सुहिणो हुजे ऐं कंहिंजो पुटु मूंखे कारो हुजे ऐं ॿई हुअनि त मूं कंहिंखे खणंदी कारे खे खणंदी कारे खे न खणंदी छो मुंहिंजे सोणे पुट खे कोन खणंदी वो पंहिंजे कारे खणंदी कृष्ण भॻवान आहे कारो तुंहिंजो सारो पुट कारो छो पंहिंजा ई वणंदा न बोली सबको पंहिंजी बोली थो न बोली सबको पंहिंजी बोली थो अथव कबूतर कहिड़ो वेठो वण ते कबूतर वण ते वेठो आहे ॻाल्हि कहिड़ो कबूतर छा जो आहे गुटर 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 ॿियो कबूतर कीड़ू कंदो कहिड़ो उहो छा कंदो आहे जेको गुटर कबूतर कंदो आहे उहो वण ते तुरंत पटण ते ठाहे करे ऐं उन में तप पियो कंदो आहे उन आसरी में हाल कंदो आहे अखियूं बंदि करे मालिक जो ध्यानु लॻाईंदो आहे
ऐं ॿियो हिकिड़ो छा मिलंदो आहे कीड़ू कत कीड़ू कत कीड़ू कत कीड़ू कत पियो वेंदो आहे जंहिंजे मां कीड़ू कत करे निकिरे पियो हिकिड़ो भाॼी वारो मिले पोइ भाॼी वारो चवंदो केॾो सुठो मिले लूण मिर्च अदरक लूण मिर्च चवंदो इहे वठो इहे वठो हिननि जो कमु आहे साबित कंदो त पाण खे साबित सेखारे लूण मिर्च अदरक वठ ऐं वरी हिकिड़ो मस्तु पहलवान अटो कंदो कसरत कंदो पोइ वरी चवंदो कबूतर कहिड़ी ॿोली पियो सेखारे मर्द कुश्ती ऐं कसरत मर्द कुश्ती ऐं कसरत हू त पंहिंजो कीड़ू लॻायो आहे हू त पंहिंजी ॿोली पियो बोले वरी हिकिड़ो संत लिखंदो उन अॻियां संत लिखंदो चए थो भई कहिड़ी ॿोली सुठी पियो करे राम सीता दशरथ छा पियो बोले इहो राम सीता दशरथ सभिनी खे प्रीत पढ़ाई दर्द अपना अपना सही ॻाल्हि आहे ऐं सत्संग कंदो पोइ सभु चवंदा आहिनि साईं असां ॻाल्हि पोइ असांजे लॻे चई हुई आहे मूं तुंहिंजे लाइ ॻाल्हि चई आहे तोखे ॿुधाइणी मां तोखे तोखे ई ॿुधाइणी सत्संग पियो कयां तो साईं तोखे ख़बर पइजी वई आहे तोखे की ख़बर पई हिकिड़ी माई जो घोट बीमार हो सां चई आहे असां बीमार आहे हिम्मत करणु तोखे मर्द थियणो छा थियणो तोखे मर्द थियणो घोट तुंहिंजो बीमार आहे हाणे तोखे मर्द थियणो पवे हाणे माई न सम्झ पंहिंजे पाण खे हाणे तूं मर्द सम्झ पंहिंजे पाण खे ऐं कुदरत घोट बि मोकिलायो चीनी को साईं तो खबर पइजी वई आहे हर ख़बर सारी पइजी मां तो बीमार तो मुझे चम तो मर्द थी वियो न वर्गी ज़माने जी भाई वो बीमार आहे त तूं मर्द थी घर संभाल त घर सां बि बिठाई पंहिंजी घोट खे संभाल पर हू सम्झे थी कि ख़बर पइजी वई साईं ख़बर पइजी वई मुंहिंजो घोट थियण वारो सो पंहिंजो दिमाग़ सभु हलाईंदो आहे पंहिंजो दिमाग़ हल्को हलाईंदो आहे जेको पंहिंजो माण्हू आहे चवंदो साईं मूंखे पहिरीं ॿुधाए छॾियो इहो त कोई साईं आहे पहिरीं ॿुधाए मां हिकिड़ो साल मामा साधु जो छोकिरो हूंदो हिकिड़ो पोइ चई साईं हिन जो पलव आहे हिन छा पाए पलव टेम आहे न साईं इहो शादी करे हाणे मूंखे दिमाग़ निंड छोकिरनि जे साईं हिन पलव आहे आई पाए मूंखे निंड मां निकिरी वियो त भई हिनखे ॿार ॼमे हुनजो साईं हिनखे शादी जे और साईं जो बालक ॼमे हू ॾिसां त 12 સુધી 2 साल जालो छोकिरा त ख़बर पइजी वई अरे भाई मूंखे शादी कयो मतलब संत जी जुबान अहिड़ियूं कई ॻाल्हियूं आहिनि संत जी जुबान खे पकड़े वेही रहियो त हुन सच थींदो छा थींदो सच थींदो आहे छो हुन जुबान पकड़ी आहे संत जी जुबान कॾहिं ख़ाली न कंदी आहे जेको मुख सां चई छॾ न कोई शब्द वाक्य भॻवान सां थींदो आहे संत का वचन अटलादा संत का वचन अटलादा अटल थींदो संत जो वचन छंड वठो